आहे ए बी ऐं हिन तरीक़े सां ज़ाहिर कबो आहे। हाणे तव्हांखे ॿिए पेज ते मां हिननि खे टिनी चइनी खे जेको आहे सो ठाहे करे लिखी ॾेखारियां थो पियो ऐं हिननि मुंहिंजो क्वेश्चन कीअं ईंदा आहिनि उहो बि तव्हांखे मां सम्झायां थो। अच्छा, हाणे हेॾो मां लिखी वरितो आहे, पाण जॉमेट्री पढ़ूं पिया जंहिंमें असां पहिरियों पढ़ियासीं लाइन, यानी सभिनि खां पहिरियों हुयो डॉट यानी कि टुपको, ऐं टुपकनि जे मेड़ खे पाण छा चवंदा आहियूं, कलेक्शन ऑफ डॉट्स पाण छा चवंदा आहियूं, उनखे लाइन चवंदा आहियूं। ठीकु आहे, हे लाइन आहे, कलेक्शन ऑफ डॉट्स आहे। ठीकु आहे, हाणे लाइन या लीक या लामहदूद हूंदी आहे, उनखे ज़ाहिर हिन तरीक़े सां कबो आहे। हाणे तव्हांखे क्वेश्चन कहिड़े तरीक़े सां ईंदा, इहे तव्हांखे हिन खां पोइ मां सम्झायां थो। ठीकु आहे, अच्छा, लाइन सेगमेंट इन जो मतिलबु आहे लीक टुकुर, सॼी लाइन आहे। ठीकु आहे, हेॾे बि हले थी, हेॾे थी हले, असां हिते के बि ॿ टुपका खणी करे उनजे विच वारे हिसे खे पाण छा चवंदासीं, लाइन सेगमेंट। इहो छा हूंदो आहे, महदूद हूंदो आहे, इनखे डेनोट हिन तरीक़े सां कबो आहे। उनखां पोइ इहो रे यानी कि शुआ, इहो बि लामहदूद हूंदो आहे। छाजे करे, हिन जो स्टार्टिंग पॉइंट त हूंदो आहे पर एंडिंग पॉइंट न हूंदो आहे, हिन पासे ॾे पई हलंदी ऐं हिनखे डेनोट या ज़ाहिर हिन तरीक़े सां कबो आहे। ठीकु आहे, हाणे जी मिसाल था वठूं, मिसाल तव्हांखे चयल हूंदो इज़ अ, ठीकु आहे, तव्हांखे चवंदा ए बी जेका आहे इहा छा आहे, हेठों तव्हांखे ऑप्शन हूंदा लाइन, ऑप्शन बी में तव्हांखे चयल हूंदो लाइन सेगमेंट। ठीकु आहे, ऑप्शन सी में मिसाल तव्हांखे चयल हूंदो रे, ऑप्शन डी में चयल हूंदो नन ऑफ दीस। हाणे तव्हां हिन में ॾिसी सघो था पिया, जेकॾहिं तव्हांजो पढ़ियल हूंदो त तव्हां हिनखे आराम सां टिक करे वेंदो त वाह इहो छा आहे, रे आहे। छो जो असां रे खे इन तरीक़े सां ज़ाहिर कंदा आहियूं, यानी हिकिड़े पासे ॾों तीर जो निशान हूंदो आहे, ॿिए पासे ॾों न हूंदो आहे। ठीकु आहे, अच्छा, हाणे हीअं बि अची सघे थो पियो, वी डिनोट लाइन एज़। ठीकु आहे, हाणे हेठों तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदो, ऑप्शन ए मिसाल तव्हांखे चयल हूंदो हीअं, ऑप्शन बी तव्हांखे चयल हूंदो हीअं, ऑप्शन सी तव्हांखे चयल हूंदो हीअं, ऑप्शन डी में तव्हांखे चयल हूंदो मिसाल नन ऑफ दीस। हाणे तव्हां पढ़ी आया आहियो त लाइन जेका हूंदी आहे उहा ॿिन्हिनि पासनि ॾों पई हलंदी आहे। असां उहो हिते सिखी आया आहियूं त ए बी जे मथां ॿिन्हिनि पासनि ॾों तीर जो निशान हूंदो आहे, हेॾे बि ऐं हेॾे बि, ऐं लामहदूद हूंदी आहे, इन करे असांजो ऑप्शन सी करेक्ट आहे। ठीकु आहे, सो तव्हांखे इन में घुमाए फिराए कहिड़े बि तरीक़े सां क्वेश्चन पुछी सघनि था पिया। असां ॿियो क्वेश्चन तव्हां ॾे अची सघे थो पियो, लाइन सेगमेंट इज़, हेठों ऑप्शन ए में चयल हूंदो इनफाइनिट। इनफाइनिट जो मतिलबु हूंदो आहे महदूद। ठीकु आहे, लामहदूद खे चइबो आहे फाइनेट, हिनखे चइबो आहे फाइनाइट या फाइनेट, वॉट एवर, मूंखे सही प्रोनाउंसिएशन न ईंदी आहे। ठीकु आहे, हिनखे चइबो आहे इनफाइनाइट। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हिनखे बि इनफाइनाइट चवंदासीं। ठीकु आहे, सो हेठों तव्हांखे ऑप्शन छा ॾिनल हूंदो, चवंदा लाइन सेगमेंट इज़, ऑप्शन ए इनफाइनाइट, ऑप्शन बी फाइनाइट यानी कि महदूद, ऑप्शन सी कुझु बि ॿियो चयल हूंदो, ऑप्शन डी में चयल हूंदो, हिते चयल हूंदो ऑल ऑफ दीस, हिते चयल हूंदो नन ऑफ दीस। तव्हां लाइन सेगमेंट पढ़ी आया आहियो त इहो मख़सूसु हूंदो आहे, इनखे असां मय्यर करे सघूं था पिया, इहो ॿिनि टुपकनि जे विच वारे मुफ़ासिले खे चइबो आहे, सो इन करे इहो छा हूंदो आहे, फाइनाइट हूंदो आहे। आई होप तव्हांखे हाणे हे पॉइंट सम्झ में अची विया हूंदा। सभिनि खां पहिरियों टुपको, टुपके खां पोइ लाइन अची वई, यानी लीक लकीर जा टे क़िस्म पढ़ियासीं, हिकु लाइन पाण, ॿी लाइन सेगमेंट ऐं टी रे पढ़ी आयासीं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु लकीर हुई या हिकु शुआ हुयो, हाणे इनखे जीअं ॿियो शुआ कटींदो त हिते कुंड ठही पवंदी, कुंड ठही वेंदी न। भितियुनि में छा थींदो आहे, ॾिसो, हिकिड़ी इहा भित जेका हूंदी आहे इहा लकीर खे शो कंदी आहे या लाइन खे शो कंदी पई हूंदी आहे या रे खे, ॿी भित जॾहिं मिलंदी अथसि त पाण में छा ठही वेंदो आहे, कुंड। हाणे कुंड इंग्लिश में जेको आहे सो पाण हिनखे चवंदा आहियूं एंगिल। छा चवंदा आहियूं, एंगिल। सिंधी में पाण चवंदासीं कुंड। कुंड छा हूंदी आहे, वेयर टू रेज़ इंटरसेक्ट ईच अदर। ठीकु आहे, जिते ॿ शुआ हिक ॿिए सां, हाणे मूंखे इहा न आहे एग्ज़ैक्ट ख़बर त हिते लाइन जो लफ़्ज़ छो न यूज़ थींदो आहे या लाइन सेगमेंट यूज़ करे सघिजे थो, पर नॉर्मली जेको मां पढ़ियो आहे उहो चवंदा आहिनि टू रेज़। रे तव्हांखे ख़बर आहे हीअं ज़ाहिर कबो आहे। ठीकु आहे, रे शायदि इन करे चवंदा आहिनि त जिते हिक ॿिए खे कटनि था, हितां त हिन जो स्टार्टिंग पॉइंट थी वियो न, माना तव्हां ॾिसी सघो था पिया, जेकॾहिं ॿ लाइन्स बि हुजनि पर जॾहिं हिकिड़े ॿिए खे हिते कटींदियूं त हाणे हितां जेको आहे हिन जो स्टार्टिंग पॉइंट आहे, यानी हितां शुरूआत आहे, ॾिसो रे वारी शक्ल अची वई न, स्टार्टिंग पॉइंट आहे, एंड पॉइंट न आहे, हितां बि स्टार्टिंग पॉइंट आहे, एंड पॉइंट न आहे, हिते कुंड छा ठही वेंदी, एंगिल ठही वेंदो, कुंड ठही वेंदी। यानी वेयर टू रेज़ इंटरसेक्ट ईच अदर वी कॉल इट जेको आहे एन एंगिल, यानी अहिड़ो पॉइंट। हाणे छा हूंदो आहे, दरअसल हिकिड़ो हे पॉइंट आहे, नुक़्तो आहे, जिते ॿ रे हिक ॿिए खे कटनि था। इंटरसेक्ट जो मतिलबु हूंदो आहे कटणु। वेयर टू रेज़ मीट ईच अदर, वेयर टू रेज़ इंटरसेक्ट ईच अदर, उनखे पाण छा चवंदा आहियूं, कुंड चवंदा आहियूं, एंगिल चवंदा आहियूं। ठीकु आहे, आम ज़िंदगी में कुंड तव्हांखे ख़बर आहे छा खे चइबो आहे, सो हिन में परेशान थियण जी ज़रूरत न आहे। जिते ॿ लाइना, ॿ लकीरां, ॿ शुआ हिक ॿिए खे कटनि, नॉर्मली मां शुआ जो लफ़्ज़ पढ़ियो आहे या रे जो पढ़ियो आहे, तस्वीर बि हिन तरीक़े सां ॾिसंदा आहियूं। अच्छा, कुंड खे ज़ाहिर हीअं कबो आहे, जीअं मिसाल हिकिड़ी हे कुंड आहे न, ठीकु आहे, हाणे हिनखे पाण छा चवंदासीं, मयरमेंट ऑफ एंगिल। मिसाल हिकिड़ो हे ए, हे बी, हे सी। हाणे हितां पाण शुरू कंदासीं ए बी सी, मयरमेंट ऑफ एंगिल ए बी सी, हिन तरीक़े सां ज़ाहिर कबो आहे। एम जो मतिलबु आहे मयरमेंट।
ठीकु आहे, हे कुंड खे ज़ाहिर कंदो आहे। ठीकु थी वियो, इन तरीक़े सां इन्हनि खे डिनोट कबो आहे। हाणे कुंड जा जेके आहिनि सो पाण कल्ह ई 3 क़िस्म पढ़ी आयासीं। हिकिड़ी हूंदी आहे 90 डिग्री जी, ठीकु आहे, हिकिड़ी घणनि जी हूंदी आहे 90 डिग्री जी हूंदी आहे, ठीकु आहे, जंहिंजी पूरी माप 90 डिग्री हुजे उहा राइट एंगल, जंहिंजी 90 खां घटि हुजे यानी 0 खां वेंदे 99 ताईं 89 ताईं, 0 खां 0 टू 89 उनखे पाण छा चवंदा आहियूं सोढ़ी कुंड, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ वरी जेकॾहिं 90 खां मथे हुजे यानी 91 खां वेंदे 180 ताईं ईअं खणी चइजे, ठीकु आहे। 90 खां जीअं मथे थी वई 92 थी वई त इहा छा थी वेंदी, वेकरी कुंड थी वेंदी। हिन खे चइबो आहे राइट एंगल यानी कि गूनी कुंड, जेका 90 डिग्री जी हुजे, सोढ़ी कुंड जंहिंजी 90 खां माप घटि हुजे। हाणे तव्हांखे हीअं ठाहे करे बि ॾेई सघनि था पिया, डेफिनेशन बि ॾेई सघनि था पिया। एन एंगल विथ मेजरमेंट लेस देन 90 डिग्री क्वेश्चन ईंदो, उनखे छा चइबो आहे, ठीकु आहे। एन एंगल लेस देन मेजरमेंट लेस देन 90 डिग्री इज़ कॉल्ड, तव्हां छा चवंदो, एक्यूट एंगल। सोढ़ी कुंड खे छा चइबो आहे, एक्यूट एंगल आहे। हिन खे छा चइबो आहे, ऑब्ट्यूज़ एंगल, ठीकु आहे। सो हे हुयूं, वरी जॾहिं हिननि खे 3 लकीर अची वेंदी अथसि त इहा छा ठही वेंदो आहे, ट्राइंगल। हे ऑलरेडी असां पढ़ी आया आहियूं। जेकॾहिं हिन मौक़ो त्रिकुंडो ठहंदो चवंदासीं गूनी कुंड त्रिकुंडो। हाणे हिन मां जेको त्रिकुंडो ठहंदो उनखे छा चवंदासीं, सोढ़ी कुंड त्रिकुंडो। ऐं जेको हिन मां ठहंदो उनखे छा चवंदासीं, वेकरी कुंड त्रिकुंडो। वरी हिन जा 3 पासनि जे लिहाज़ खां इहो बि असां कल्ह ऑलरेडी पढ़ी आया आहियूं। हाणे अॼु असां पाण पढ़ंदासीं चौकुंडो ऐं उन जा क़िस्म, ठीकु आहे। हे बि वॾो इंपॉर्टेंट टॉपिक अथव ऐं तव्हांजे लाइ बिल्कुलु इनशाअल्लाह आसान ऐं हलवो करे तव्हांखे पेश कंदुमि। थैंक यू सो मच।